पाप नगर, पाप नगर। मां हिननि खे ज़िंदा कोन खरीदे। मानू न मार जाए बाबा। मार दुश्मनन के मल्हार, बस कयूं छो बीठो आहीं, जेको थियो ॾिठो वेंदो। हाँ मल्हार, मार हिनन के। न मल्हार, न हक न कर बाबा, न मार हिनन के। ही सरदार जा मानू आहिनि मल्हार। न मासड़ न, ही बालाज खान जे चवण ते मुझे घर में गिरी मुखे मारण आया ऐं मां हिननि खे ज़िंदा छॾे ॾिया। न मासड़ न, हिननि खे मौत ज़रूर मिलंदो। न मल्हार न, हिननि खे न मार जा। सरदार सां दुश्मनी सुठी ना आहे। छॾ हिननि खे, जत ई वञनि। भला चरियो न थी, पंहिंजो पाण खे खूनी न कर। छॾ हिननि खे। शर्म हूंदो न त बालाचे जे चवण ते कंहिंसां बि दुश्मनी कोन कंदा। मल्हार छॾ हिननि खे पुट। ही मुंहिंजे हथनि खे ॾिस, हिननि खे वञण ॾे। जिंदा छॾण जहिड़ा न आहिनि, पर वॾनि जो चवण वठ मल्हार। मल्हार, हिननि खे छॾीस त वञनि। वरी जे अहिड़ी ग़लती कयनि त ज़िंदा वापसि कोन वेंदा। वक़्त वारा हो जो तव्हांखे सिर जो जीदान मिलियो, पर जेकॾहिं तव्हांखे मौत जो शौक़ थिए त मुंहिंजे साम्हूं अचिजो। मां तव्हांजे मौत जी मुराद ज़रूर पूरी कंदुसि। जेकॾहिं पितो हूंदो न, वरी सरदार बालाज खान जी वंगार वहण कोन ईंदो। जेकॾहिं आयो न, पोइ बि तव्हांखे मुराद सुठी मिलंदी। असां ग़रीब माण्हू सरदार जी दुश्मनी जहिड़ा न आहियूं। असां ते रहम कयो बाबा, छो था असांजा वेरी थियो। अदा नूरन, बाबा छोड़ो हिननि खे, खुदा जे वास्ते खोलियो हिननि खे। डेली हीअ पग मेड़ अथव, बालाज खान ताईं हीअ ॻाल्हि न पहुचाइजो, न त मुंहिंजे पुट तां कावड़ लाहींदो। अबा मल्हार जे पारां मां तव्हांजे पेरे थो पवां, मतां मुंहिंजे पुट खे मारियो, छो त रोशन मुंहिंजो सहारो। बाबा खोल हिननि खे, करीम खोलियो हिन खे। बाबा साईं, तव्हां को हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा पुट रोशन, पुछो, छा ॻाल्हि आहे? बाबा साईं, मां तव्हांखे केतिरो प्यारो आहियां। रोशन पुट, हाणे इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे? औलाद त अखियुनि जो नूर आहे। रोशन पुट, जे तूं आहीं त मुंहिंजे अखियुनि जी रोशनी आहे, न त मां अखियुनि हूंदे बि अंधो। अल्लाह साईं तोखे वॾी ॼमार ॾे। ॿीहर अहिड़ो सवाल न पुछजांइ रोशन। मुंहिंजा मिठा बाबा, मूं त ईअं ई पुछो। केर बि पीउ माउ जी मोहबत आज़माए सघे थो? बाबा साईं, तुंहिंजे प्यार जो आॾो मुंहिंजी हीअ हयाती बि घटि आहे। मां तुंहिंजे मथां कुर्बान। न पुट रोशन, ईअं न चओ। औलाद जे मथां त पीउ माउ कुर्बान हूंदा आहिनि, ऐं मां पंहिंजे पुट तां कुर्बान। बालाज खान, तो जेके मूंखे ज़ख़्म ॾिना आहिनि न, उन हिक हिक ज़ख़्म जो तोखां हिसाब वठंदुसि, हिसाब वठंदुसि। सरदार साईं, लॻे थो त तव्हांखे मिठल जी धीउ मुंझाए विधो आहे। एतिरो त तव्हांखे शाहनवाज़ खान बि परेशान कोन कयो, ऐं न वरी
मल्हार मुंझायो। हाँ मुंशी, राबेल जे हुस्न असल मतियो मुझाए छॾियो आहे। मुंहिंजो अकुल त हैरान आहे त ऋण में अहिड़ी राबेल थी रहे। मुंशी, मिठल जी धीअ महलनि में सुम्हे थी, ऋण में न। बाक़ी शाहनवाज़ खान जी ॻोल्हा जारी आहे। मल्हार जो मौत थींदो, पर दिल में राबेल थी रहे। मुंशी सरदार साईं, तव्हां बि सफ़ा दिल फेक आहियो। मुंहिंजो चवण कोन वरितो न, न त हींअर ताईं राबेल जो सतुर कोन रहे हा। मुंशी दिल नथी मञे त राबेल जे हथनि ते ज़ोर जी मेहंदी लाहियां, ऐं इन हक़ में बि न आहियां त राबेल जो हुस्न असांजे दिल जो ठार न थिए। पर बाबा, तव्हांजी मर्ज़ी आहे, राबेल खे दिल जो ठार कयो या साड़। साईं, गोराम खान जो छा थींदो? ज़मीन लिखराईंदोसि या ईअं सॼी ज़िंदगी कैद में गुज़ारींदो? हाणे तमामु जल्द हिन गोराम जो इक़रार हुनजी हयाती वधाईंदो, ऐं इनकार हुनजी ज़िंदगी ख़तम कंदो। सरदार साईं, रोज़ गोराम खान के मानियूं खाराए खाराए थका आहियूं। बाबा, पंहिंजो कमु वठी पोइ ॾियोसि कफन, वञी कब्र में सुकून वठे। मुंहिंजी राति जी ऊंदाईअ में गोराम खां सभु खाता पंहिंजे नाले कराइणा आहिनि। जे प्यार सां ज़मीन लिखी ॾिनई त क़ैद में कुझु वक़्तु अञा बि अज़ाब खाईंदो, ऐं जे ज़िदत अञा बि नथो लहे न त पोइ हुनजी हयातीअ जो सिज लाहे छॾींदासीं। हा बाबा, लाहियो मथे जो सूर, सभिनी जा वेठो तो कन भरे कैद में। गोराम खान जे चवण ते रजब जो पुट बि मोतबर थी वियो आहे। वाह, तमां ज़हर थो उगाचे सरदार बाबा। गोराम जी जाइ ते जॾहिं मल्हार खे बदल ॾिठाई न, इन रोशन जूं बि अखियूं खुली वेंदियूं, दिमाग़ में जेकी हवा भरियल अथसि न उहा सॼी निकिरी वेंदसि। हक़ में ई गुलाब, मुंहिंजो हुकुम पूरो करे पोइ मोटंदा मुंशी। पुछो न मल्हार खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे हुननि जी सॼी उमिरि ख़तम थी वञे। पर ईअं न थिए सरदार, जो मल्हार असांजा माण्हू मारे ॻोठ जी भर में पूरे छॾे। बालाज खान जे पाचूले खे बोरांगे कोन थो सघे इहो मल्हार। ही त मुंहिंजा माण्हू आहिनि। हक़ में गुलाब ते नज़र पवंदसि न, या फाटी पवंदुसि मल्हार जो। सरदार साईं, जे मल्हार असांजी कैद में अचे थो न त सॼे ॻोठ जे माण्हुनि जा हाव फाटी पवंदा, ऐं राबेल बि असांजे लाइ ॼण अक जी माखी थी पवंदी। राबेल अॼु बि असांजे लाइ अक जी माखी आहे मुंशी, पर ॾाढ कोन था ॾसियूंसि। जे ॾाढ ॾसण ते अचांसि न त राबेल खे ततल वारीअ ते तारे छॾियांसि। हा सरदार साईं, आयो त तव्हां बि सॼे इलाइक़े जे लाइ पारातो। राबेल तव्हां जे लाइ झिरकी मिसल आहे, रुगो असांजे माण्हुनि सां मल्हार मिले। अगम मल्हार काथे आहे? चुप कयो छो बीठा आहियो? गुलाब काथे आहे मल्हार? ॿुधायो चवंदा। सरदार साईं, हिननि जा झुकियल कंध ऐं लॻल मुंहं ते धकनि जा निशान साफ़ ज़ाहिर ॿुधाइनि था त मार खाई मोटिया अथई। सरदार साईं, मल्हार असांजे हथ अची वियो हो, पर छा कयूं जो सॼो ॻोठ अची पहुतो, उन करे असांखे धक लॻी विया। हाँ सरदार साईं, न त अॼु मल्हार जो ख़ैर न हुयो। अहिड़ी ज़िंदगी तव्हांजी कहिड़े कम जी जो रोल माण्हुनि खां पादर खाई मोटिया आहियो। दिल त चवे थी तव्हांजी ज़िंदगी जूं छेतियूं उड़ाए छॾियां, पर मल्हार जे मौत जो नज़ारो तव्हांखे ॾिसणो आहे। ऐं पोइ तव्हांजी ज़िंदगी जो अंजाम बि छिते जानवर जी गोलनि में थींदो, छाकाणि त बालाज खान कॾहिं बि उधारो जानवर कोन्हे पालियो। बालाज खान जे पुल ते चढ़ियो न, उनखे बोलाटी हिकड़ी खारायो। मल्हार बालाज खान जे माण्हू सां विड़ी
सुतल जीअं खे जगायो अथई। मासड़ गिद्दड़ आयो बालाज खान शीन आए तव्हां परेशान न थियो। मां पाण बालाज खान के पले वेंदुसि। असांजे पलजण खां घणो आहे बालाज खान। हरू भरू ज़ालिम खे न ललकार। तू कौन मासा त दुश्मनी पले सघंदे उन्हनि सां। खुदा जी कुदरत आहे त पंहिंजी रियासत में गोराम खान कैदी आहे। बालाज खान क़यामत वारे ॾींहुं मां अबे जे अॻियां तो ते फरियादी ज़रूरु थींदुसि। कहिड़ो जवाब ॾींदे अबे खे त मूं वॾे भाउ खे क़ैद करे रखियो हो ज़मीन जे करे। बालाज खान क़यामत में तुंहिंजे चेहरे ते निदामत ॾिसी मूंखे शर्म ईंदो। भाउ आहीं मुंहिंजो। तुंहिंजी नसीहत ॿुधण जे लाइ तोखे हिते कोन वठी आया आहिनि गोराम खान। इहो ॿुधाए त मिल्कियत मुंहिंजे नाले कंदे या न? पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। ज़ाहिर आहे चाचा मुंहिंजी ॻाल्हि त मल्हार खे वणंदी कोन। हाणे त ॾचो थी वियो न, पर माठ करे वेहण मां वरंदो कुझु कोन। काके मिठल खां पुछो हाणे छा करणो आहे। हाणे छा थींदो मिठल? बालाज खान त असांखे जीअरे गॾ जे पेट में विझी छॾींदो। राति जी ऊंदाहीअ में ही ॻोठ छॾे हलूं। का सलाह त ॾे न। ॻोठ छॾे काॾे हलंदासीं बाबा? काथे हली दरबदर थींदासीं? ॻोठ छॾे बि वञो पर बालाज खान जी पहुच खां परे कोन वञी सघंदासीं। मल्हार जेको कुझु कयो आहे उन जी सज़ा असांखे भोगणी आहे। अदा ॻाल्हि त ॿुध, इहो सरदार अहिड़ो थी वियो आहे जो असांखे हाणे सज़ाऊं ॾींदो ऐं हुन जा माण्हू भली अची असांखे घर में मारूं ॾेई वञनि। बाक़ी वेचारे मल्हार उन्हनि खे मार ॾिनी आहे त हाणे सही सरदार खान सभिनीनि खे सज़ा ॾींदो। मासी बालाज खान वॾो ज़ालिम आहे, कुछ भी करे सके तो। असां गरीब माण्हू उनखे छा करे सघंदासीं? तू नथी जानी मुरादा। बालाज खान किंडी मुंडी आहे। वो पांचो रंग कोन छड़ींदो। मल्हार बालाज खान जे माण्हू सां सुतल जीअं खे जगायो अथई। मासड़ गिद्दड़ आयो बालाज खान शीन आए तव्हां परेशान न थियो। मां पाण बालाज खान के पले वेंदुसि। असांजे पलजण खां घणो आहे बालाज खान। हरू भरू ज़ालिम खे न ललकार। तू कौन मासा त दुश्मनी पले सघंदे उन्हनि सां? असां ॻोठ जा ग़रीब माण्हू आहियूं। बालाज जहिड़े बघेड़ सां असां छा विड़ी सघंदासीं? मासा त मल्हार तू चरियो त कोन थियो आहीं जो हुन नांगन खाधे जे माण्हुनि खे मार ॾेई पोइ मोकिलियो अथई। मुंहिंजी हिक बि कोन थो ॿुधे राबेल धीअ। अहिड़ो कुटियई उन्हनि खे जीअं उठ पतण ते कुटबो आहे। नूरल जेकॾहिं मल्हार उन्हनि खे न मारिया न त हू मुंहिंजे पुट खे फट मारे न पोइ छा थिया? ओ बाबा तू बालाज खान जी बरबरत खां न डिॼ। बालाज खान जेकॾहिं वधीक हथ चुरांद कई त ॻोठ जे कब्रिस्तान में दफ़न हूंदो। मसत खून कंदे माण्हू मारींदे छा? रापेले ज़ियानखोर जानवर मारण ॾोह कोने को। चाचा मल्हार जो तो साॻियो ई ज़िद आहे। झेड़ो बस झेड़ो। ही ॾिसो हथ तो बधाओ माठ कयो। असां वञो था सरदार ॾे मेड़ करे मन मुड़ी वञे। वारो कर मिठल। सरदार तोखे मान ॾींदो आहे। ॿेली असां जूं हयातूं बचाए त पोइ बीठा छा लाइ आहियो? देर न कयो न, वञो वञी मोए खे मेड़ मिंथ कयो। मुरादा हींअर शाम थी वई आहे। सुबुह जो वञूं न या दर ते वेहंदासीं। पोइ मारे या माफ़ करे उन जी मर्ज़ी।
अच्छा था नूरल त हली रजब सां सलाह कयूं। अदा मल्हार सभिनीनि खे सूरन में विझी छॾियो आहे। अलाह ख़ैर करे। अच्छा अदा। तौबा तौबा। शाबाश अथई, वॾी शाबाश अथई। अहिड़ी छोकिरे जी तरबियत कई अथई जो हाणे त सभु वेल में पइजी वियासीं। अथी मुरादा सरदार मुंहिंजे बचड़े खे मारींदो त न? अम्मा अलाह कंदो कुछ भी न थींदो। तू परेशान न थी, बस दुआ करेस। ओड़े रोई थी छो? छा लाइ मारींदो असांजे मल्हार खे? असीं मरी विया आहियूं छा? छॾींदासीं छा? छरी न थी, कुझु कोन थींदो। हिकिड़ो ई त नूर आहे मुंहिंजी अखियुनि जो। जेकॾहिं मल्हार खे कुझु थियो त मां बि मरी वेंदीसि। हई यदी मल्हार रुगो तुंहिंजी अखियुनि जो नूर कोन्हे, ऐं उन बचड़े मां त असां बि पुट जी आसीस पूरी कंदा आहियूं। गुलाम खान कर ख़बर मिलिकत लिखी दे तो या बालाज खान बोलाटी हिकड़ी खारा वई। खुदा जी कुदरत आहे त पंहिंजी रियासत में गुलाम खान कैदी आहे। बालाज खान क़यामत तारे ॾींहुं मां अबे जे अॻियां तो ते फरियादी ज़रूर थींदुसि। कहिड़ो जवाब ॾींदे अबे खे त मूं वॾे भाउ खे कैद करे रखियो हो ज़मीन जे करे? बालाज खान क़यामत में तुंहिंजे चेहरे ते निदामत ॾिसी मूंखे शर्म ईंदो। भाउ आहीं मुंहिंजो। तुंहिंजी नसीहत ॿुधण जे लाइ तोखे हिते कोन वठी आया आहिनि गुलाम खान। इहो ॿुधाए त मिल्कियत मुंहिंजे नाले कंदे या न? इज़त सां गुलाम खान मूंखे मिल्कियत ॾे, न त शाहनवाज़ खान खे बि ॻोल्हे तोसां गॾु मारींदुसि। हाणे ॿुधाए हा या न? तुंहिंजी ख्वाहिश कॾहिं बि पूरी न थींदी बालाज खान। अबे जो वारस तोखे कयां त अबो मूंखे मयारूं ॾे? तूं नांग आहीं। मुंहिंजी हयातीअ में मिल्कत जो वारस कोन थींदे। त पोइ तुंहिंजी हयाती कहिड़े कम जी जेका बालाज खान खे मिल्कियत जो मालिक थियण खां रोके थी? अॼु चंद घड़ियूं आहिनि तो वटि। जेको ॻाल्हाइणो अथई दिलि खोले ॻाल्हाए, मतां हसरत रहिजी वञे त मां दिलि खोले कोन ॻाल्हायमि। कहिड़ियूं मयारूं ॾियां तोखे? कहिड़ा ॾोरा पाड़ियां? तोखां सभु ॻाल्हियूं विसरी वियूं आहिनि। तोखे इहो बि यादि नाहे त मुंहिंजे कुल्हे ते रांदूं खेॾंदो हुअं। चीच पकड़े मां तोखे पंधु कराईंदो हुउसि। अबे जे मरण खां पोइ तुंहिंजा सभु अंगल पूरा कया। आहे त तो में इंसानियत कोन, पर पोइ बि मुंहिंजी वसियत अथई। मूंखे मारजां पंहिंजे हथनि सां, पूर जां अबे जे पेरनि में। तो जी वसियत मुश्किल पूरी थिए गुलाम खान, छो त असां तो दफ़नाइण जो बंदोबस्त करे छॾियो आहे उतां कजे पोयों। वरी बि रब जो शुक्र आहे त मोए खां पोइ मूंखे मिटी त नसीब थिए थी। तव्हांजा लाश झंग जा जानवर खाईंदा। बालाज खान इन चमचनि तुंहिंजी क़यामत कारी कई आहे। ॿाहिरि त चेल जा संदरा हूंदा आहिनि ऐं तूं रत जो प्यासो आहीं। तूं इंसान नाहीं। असां टे भाइर हुयासीं। तूं हाणे अकेलो थी वियो आहीं दुश्मन भाउ। बस घणो ॻाल्हाए वे। मूं तोखे चयो न तुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं गणिजी चुका आहिनि। तंहिंखां पोइ शाहनवाज़ खान बि तो वटि पची वेंदो। इंतज़ार कजे।
दफन कयोसि। इज्जत सां गुलाम खान के इज्जत सां दफनायो। आखिर त बालाज खान जो आवा लालच इंसान के अंधो करे थी चले। ॾाढो ज़ालिम आहे आदम। रत जे रिश्तनि जो भी एहसास कोन थो करे। पर मां छा कयां? गुलाम खान जी हयाती एतिरी, बालाज खान जी पुल ते चढ़ी आयो त बोलती हिकिड़ी खाराई मांस। बाबा साईं तो पोइ बालाज खान कीअं थो चवे त तुंहिंजे पीउ ॾे असांजो कर्ज़ आहे? रोशन, मां तोसां ग़लति ॻाल्हि थोरो ई कंदुसि। तूं मुंहिंजो पुटु आहीं। बालाज खान वॾो ज़ालिम आहे। इहो सॼे ॻोठ सां ईअं थो करे। अलाड़ा अॼु त मम्मू सफ़ा दरवेशनि वारियूं ॻाल्हियूं थो करे। मुंहिंजा रब, मुंहिंजा मालिक, पंहिंजे प्यारे जे सन खे ॻोठ में जहिड़ो न। हा दा, अॼु त ही दरवेश सफ़ा दरवेशी में अची वियो आहे। अच त हलूं। पाप न कर, पाप न कर, पाप न कर, पाप न कर। बालाज खान मुझी धीअ खे भी मारे छॾींदो। वॾो ज़ालिम आहे, भाउ खे मारे छॾी। मां राणी खे मरण न ॾींदसि। मुंहिंजी धीअ कोन मरंदी, मुंहिंजी धीअ न मरंदी। बालाज खान जी क़यामत भी कोन थींदी। हेॾो नाहक, हेॾो नाहक। अभी जी पुट खे भी माफ़ कोन कई। ख़बर न आहे बालाज खान जो कहिड़ो अशर थींदो। अहिड़े इंसान मां रहम जी का भी उम्मीद नाही, नाही। रब करे मुंहिंजी धीअ बालाज खान जी नफ़रत जे वर न चढ़े, न त नाहक थी वेंदो। अल्लाह बचाईंदो राणी धीअ खे, अल्लाह बचाईंदो। तू हिन तरह जो सरदार आहीं, मालिक आहीं या को वॾो ऑफिसर जो कंहिंजी कहाणी कोन थो कढी। ॿुधाए शेर दिल, ॿुधाए छो नथो? चाचा, मां पंहिंजी दिल जो पान मालिक आहियां। जेकॾहिं मुंहिंजी दिल चवंदी न त ज़ालिम वॾेरनि खे
ठीकारींदुसि न त उन्हनि खे सलाम करे मूं वारो अंगूठो। कोन समझंदे तू शेर दिल। अम्मा दिलजान तू लॾो ॿधी छॾ। हे असांखे हिन ॻोठ में रहण कोन छॾींदो। बाबा तव्हां कावड़ खे छॾियो। ओ अम्मा शेर दिल वरियल खान खे उबता सुबता जवाब ॾेई आयो आहे। ये उनजो ॻोठ आहे। उहे असांखे हिते रहण छॾींदा? जेकॾहिं रहण न ॾींदो न त लॾे पंहिंजे ॻोठ लिया हलंदासीं। चाचा तूं परेशान न थी। शेर दिल अरे छो थो मूंखे पछाड़ीअ में बुछड़ो कराई? हिन तर में अहिड़ो मां पुट ई न आहे ॼणियो जेको शेर दिल जे चाचे खे बुछड़ो करे। चाचा तूं चरियो त कोन थियो आहीं? सोट कैसा तो तुंहिंजो जिन रीझे न। बाबा खे छो तो परेशान करी ऐं पंहिंजा बि हर जाइ ते हरीफ तो वधाई। जेको बि ज़ालिम आहे उन सां मुंहिंजी जंग आहे जंग। पोइ भली उन वटि वॾा वॾा हथियार छो न हुजनि पर ही शेर दिल उन्हनि सां भाकुर ऐं भालनि सां विढ़ंदो। भालनि सां छो त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे। शींहं जी। तुंहिंजी दिल ई तुंहिंजी दुश्मन आहे पुट। असांखे पंहिंजी हयाती प्यारी न आहे। तुंहिंजो फिक्र हियां थो फाड़े। शेर दिल पंहिंजो सॼण थी असांखे परेशान न करे। ॾाढो ज़ोरावर आहीं। मुंहिंजे ऐं बाबा जे मिंथुनि खे त मञी नथो। चाचा जी हर ॻाल्हि मुंहिंजे अखियुनि ते। तुंहिंजी ॻाल्हियुनि जो बि मां इनकारी कोन आहियां पर भाड़ियुनि जे अॻियां कंधु झुकाए हलण शेर दिल लाइ मौत जे बराबरि आहे। तुंहिंजो सिर सलामत हुजे ऐं कंधु मथे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे सोट। पर परेशान न थी छो त शेर दिल शींहं आहे। शींहं ऐं शींहं न जॾहिं गज गोड़ कंदो आहे त भोलनि ऐं बांदरनि जा हाम फाटी पवंदा आहिनि। दस्तूर वही दोज़ख जहिड़ो आबाद हितड़े पाप नगर आरूप तुझो रेज़न जहिड़ो। बाबा तव्हां बालाज खान को कर्ज़ कॾहिं खयो आहे? बाबा या त मूंखे ख़बर ई नाहे त को मूं कर्ज़ खयो आहे। बाबा साईं त पोइ बालाज खान कीअं थो चवे त तुंहिंजे पीउ ॾे असांजो कर्ज़ आहे? रोशन मां तोसां ग़लति ॻाल्हि थोरो ई कंदुसि। तूं मुंहिंजो पुटु आहीं। बालाज खान वॾो ज़ालिम आहे। इहो सॼे ॻोठ सां ईअं थो करे। माण्हुनि ते ज़ुल्म ऐं जबर मरियूं वेठो आहे। ॾिसे नथो त सॼे ॻोठ खे हरू भरू कर्ज़ी कयूं वेठो आहे। बाबा साईं बालाज खान ज़ालिम आहे पर एतिरी बि अंधेर नगरी नाहे जो हरू भरू बि असांजे मथां कर्ज़ मड़े। बाबा साईं जेकॾहिं बालाज खान असां खां हरू भरू कर्ज़ वठंदो न त मां बि झेड़ो कंदोमांसि। झेड़ो पर हुनजो ज़ुल्म बर्दाश्त कोन कंदासीं। आरूप तुझो रेज़न जहिड़ो बर्बाद थी आहिनि खे। रोशन छा याद आई? बस यार आचर पुरानी यादूं याद अची वजूं। रोशन हिन कैद में यादूं ई असांजो सरमायो आहे। हिन कैद जा कहरी कोट जरूर किरंदा जरूर किरंदा।
गोट में जड़ो गोट में जड़ो अल्लाह साईं अब जा रब पाजे प्यारे सदके गोट में जड़ो ना गोट में जड़ो ना अमुन अमुन डोला न करे बाबा जो दुश्मन न मुझा रब पाजे प्यारे जे सदके पाजे सुनी नबी जे सदके जे करे कायनात ठाई गोट में जड़ो न अमुन अमुन जड़ो न किताब कलम मुझा रब मुझा मालिक पंहिंजे प्यारे सदके बालाज खान के हिदायत ने नसीहत ने गोट में जड़ो न या दौलत कम जी न या दौलत कम जी न अलाड़ा अॼु त मम्मू सफ़ा दरवेशन वारियूं ॻाल्हियूं थो करे। मुझा रब मुझा मालिक पाजे प्यारे जे सदके गोट में जड़ो न। हा दा अॼु त ही दरवेश सफ़ा दरवेशी में अची वियो आहे। अच त हलूं। मम्मू तू सही तो चवीं वाकई गोठ में झेड़ो न हुजे अमन हुजे इन झेड़न गोठन जा गोठ वीरान करे छड़िया आहिनि। इन झेड़न ॾिसे तो अॼुकल्ह भाउ सां विड़े थो पीउ पुट सां विड़े थो कोई रिश्ते में महफ़ूज़ नाहे रत रत के बाहि लगी वई आहे हर को हिक ॿिए सां विड़े थो। तुंहिंजी इहा दुआ रब जे दर ते ज़रूर अॻिबी। अच त हाणे घर हलूं। हली हा घर हलूं गोठ में जड़ो न उन्हनि जो कुला पान में मिले जड़ो न जड़ो न। एॾो नाहक त न कर मिठा माण्हू मल्हार मरी न वञे। तुंहिंजी कावड़ मल्हार जो मौत थींदी सियाणो थी महबूब साईं। मां सियाणी थियां तूं पंहिंजो पाण खे छो न तो सियाणो करी मल्हार। पाप नगर